नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में मटियारी प्रोग्रेस अलायंस पारां सीनियर सहाफ़ी खुर्शीद बुगियो जी यादि में मेड़ाको कोठा वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिटशा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान। भिटशा में मटियारी प्रोग्रेस अलायंस पारां सीनियर सहाफ़ी खुर्शीद अहमद बुगियो जी यादि में मेड़ाको कोठायो वियो। मेड़ाके जे मौक़े ते पीपल्स पार्टी, फंक्शनल लीग, नवाज़ लीग, तहरीक इंसाफ़, क़ौम परस्त ऐं मज़हबी तंज़ीमुनि समेत ज़िले जे सहाफ़ियुनि बिरादरिन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी मरहूम खुर्शीद अहमद बुगियो जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई वई। मटियारी प्रोग्रेस अलायंस तरफ़ां खुर्शीद बुगियो जी ख़िदमत एवज़ संदन फर्ज़ंद नौशाद बुगियो शेड्यूल पिणु पेश कयो वियो। खुर्शीद बुगियो हिकु दिलेर ऐं बहादुर सहाफ़ी हो जंहिं कलम जी ताक़त सां मस्किननि मारूड़नि जो आवाज़ उजागर कयो। नसीर अहमद मेमण खुर्शीद बुगियो जी ज़ुल्म ऐं ज़ियातियुनि ख़िलाफ़ जदोजहद कई हुई। हू हिकु सहाफ़ी न पर समाजी अॻुवाण बि ऐं ग़रीबनि जो मददगार ऐं मेड़ाके खे दानिश जतोई जो आवाज़ हादी ऐं रशीद ॾितो। अयाज़ मेमण ॿिन्ही जो ख़िताब भिटशा में बेपाक सहाफ़ी मरहूम खुर्शीद अहमद बुगियो जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। भिटशा जे खावड़ी सहाफ़ी खुर्शीद अहमद बुगियो जी यादि में मटियारी प्रोग्रेस अलायंस पारां नसीर अहमद मेमण जी सदारत में हेठि HD सोरली हाल भिटशा में ताज़ियती रिलीफ कटायो वियो। जॾहिं त प्रोग्रेस अलायंस जे अॻुवाणियुनि सहाफ़ियुनि, अमली अदबी शाख़्सी ऐं शेरिन पारां भिटशा जे बेपाक सहाफ़ी खुर्शीद बुगियो जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई ऐं मरहूम खुर्शीद बुगियो खे भेटा पेश कई वई। ताज़ियती मेड़ाके में मुक़ररी पारां मरहूम खुर्शीद बुगियो खे लफ़्ज़नि जी भेटा पिणु पेश कई वई। ताज़ियती मेड़ाके में मरहूम सहाफ़ी खुर्शीद बुगियो जे लाइ 30 सेकंड ख़ामोशी अख़्तियार करे कुल पढ़ी संदसि ईसाले सवाब लाइ दुआ घुरी वई ऐं प्रोग्रेस अलायंस मटियारी पारां मरहूम खुर्शीद बुगियो जी सहाफ़त जे मैदान में कयल ख़िदमत एवज़ संदन फर्ज़ंद शालती प्रेस क्लब जे सदर नौशाद अली बुगियो खे यादगार शेटुल पिणु पेश कयो वियो। प्रोग्रेस अलायंस पारां नसीर अहमद मेमण जी सदारत में कोठायल ताज़ियती मेड़ाके में समेत मटियारी ज़िले जे सियासी, समाजी ऐं मज़हबी अॻुवाण, सहाफ़ी, शहरिन बिरादरिन जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। ताज़ियती रिलीफ खे ख़िताब कंदे फंक्शनल लीग जे मटियारी ज़िले जे सदर नसीर अहमद मेमण चयो त खुर्शीद बुगियो जो जदोजहद जो नालो हो। खुर्शीद बुगियो हिकु सहाफ़ी सां गॾु समाजी अॻुवाण ऐं पिणु हो जंहिं भिटशा में मटियारी समेत सॼे सिंध जे हक़नि लाइ लिखियो। संदसि सिंध अंदर में अवाम खे हक़ ॾियारण जी तड़प हुई। उन लाइ मटियारी ज़िले अंदरि पीअण जे पाणी मसइलो हुजे या तइलीम, सिहत, रोज़गार समेत ॿिनि बिरादर अहम मसइलनि ते उहो आख़िरी वक़्त ताईं कलम ज़रिए मज़लूम अवाम जो आवाज़ उथारींदो रहियो। जिन मज़लूम माण्हुनि जे सहाफ़ी खुर्शीद बुगियो जे कलम मां तमामु घणो आसिरो हो। हिन जे विछोड़े ते हो लाचार बणिजी विया आहिनि। वधीक चयो त सहाफ़ियुनि जो कलम मज़लूम बेवस लाचार माण्हुनि जे दर्द जो आवाज़ आहे। कैमरामैन अख़्तियार उदासी सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, अवामी न्यूज़ भिटशा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।